चिडो नामियाली सहाफ़ी शहीद ज़ुबैर अहमद मुजाहिद के जनरल मुशर्रफ जे आमरानी दौर में 23 नवंबर 2007 ते मीरपुर ख़ास में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। सहाफ़ी ज़ुबैर अहमद मुजाहिद जी 16वीं वरसी जे मौक़े ते कल्ह जुॾे में संदसि क़बर ते सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि हाज़िरी भरे फातह ख़्वानी कई ऐं क़बर ते गुल चाढ़िया। हिन मौक़े ते 16 साल गुज़रण बाद हिन जे क़त्ल केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते सख़्त ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। क़ातिलनि जी गिरफ़्तारी जी घुर कई वई। वाटसन ऐं अॻवाननि चयो त इंसानी हक़नि जी लताड़ ऐं मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतक़ामी कार्रवायूं मुशर्रफ दौर में मामूल बणियल हुयूं, जंहिं ख़िलाफ़ शहीद सहाफ़ी जानदार रिपोर्टिंग कई जेका उन वक़्त जे अरबाब इख़्तियार खे पसंदि कोन हुई ऐं आमिर मुशर्रफ जी छांव हेठि पलियल लसानी बुनियाद ते क़ाइम सियासी तंज़ीम सहाफ़ी ज़ुबैर अहमद मुजाहिद जो क़त्ल करायो, जंहिं जे क़त्ल केस जी जांच पुलिस ॼाणी वाणी लह मिटी करे छॾी ऐं हुन जे क़त्ल जूं शाहिदियूं बि गुम करे छॾियूं। इन मौक़े ते घुर कई वई त सहाफ़ी जे क़त्ल केस खे ॿीहर खोले क़ातिलनि खे वाक़फ़ु करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।